सिजावल रिपोर्ट अल्ताफ पठान मौजूद सिजावल जो ॾहेसर ऐं पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो पार्टी जो साबिक़ा सूबाई सदर यूनुस पान रात देर सां ओचितो दिल जो दौरो पवण सबब नफ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़े में संदसि कुंड कोठा मां पार्टी अॻवान दोस्तनि अज़ीज़नि ऐं सिजावल जे शहरीन वारे अंग में शिरकत कई। मरहूम जे मड़ खे सिजावल जे मिस्री शाह कब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। सिजावल ज़िले जे सियासी ख़िदमतगार ऐं पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो पार्टी जो अॻूणो सूबाई सदर सिजावल शहरी इताद जो सरबराह मीर मुर्तज़ा भुट्टो जो सचो सिपाही यूनुस पान खे ओचितो दिल जो दौरो पवण सबब हिन हमेशा लाइ विछड़ी वियो। यूनुस बान सिजावल जे धरती ते साल 1957 10 मार्च ते जन्म वरितो। यूनुस बान जे विछोड़े ते सोग में स्कूलनि जी मोकल सिजावल पार एसोसिएशन समेत वापारी एसोसिएशन सिजावल पारां सोग में शहर बंदि कयो वियो। जनाज़े में तदफीन ऐं डिप्टी स्पीकर याना लगारी, अॻूणो ज़िले नाज़िम शिराज़ी ग्रुप जे सरवान सईद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी, डॉक्टर मज़हर मेमन, डॉक्टर होतचंद, नवाज़ खान ज़ौर समेत वॾे अघ में शहरीन सियासी समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। मरहूम यूनुस बान जे पोइरनि में हिकु बेवा, 3 पुट, 2 नियाणियूं सोगवार छॾिया आहिनि। जॾहिं त तहज़ीब जो सिलसिलो जारी आहे। प्रेस क्लब सिजावल भरिसां बान मोहला सिजावल में तॾो विछायो वियो आहे।